नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे खानवाहण खबर ॾिनाल त खानवाहण ॿरसान सस नूंहं जो झेड़ो पत्थर लॻण सबबि औरत फौत थी। खानवाहण लॻ ॻोठ अबाणे में घरू अणबता सस ऐं नूंहं में झेड़ो थी पियो, जंहिं में मुबैना तौरु नूंहं रुखसाना कुंबर पारां हयल पत्थर मथे में लॻण जे नतीजे में सिंध सस 70 वरनि जी साबिल ख़ातून ज़ाल मोहम्मद लाइक कुंबर फौत थी वई। इत्तला मिलण ते खानवाहण पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ कंडियारो इस्पताल पहुचायो वियो, जिथे पोस्टमार्टम करण खां पोइ मर्द वारिसनि हवाले कयो वियो। होॾां फौती पईसन औरत जी धीउ कुबरा कुंबर इल्ज़ाम मढ़ियो त सिंध अमर खे भाॼाई रुखसाना कुंबर घरू अणबता मथे में पत्थर हणी क़त्ल करे छॾियो आहे। ॿिए पासे पोस्टमार्टम कंदड़ तालका इस्पताल कंडियारो जी डॉक्टर आलिया मेमण ॿुधायो त फौती औरत जे मथे ते धक जो निशान आहे। हतमी रिपोर्ट 3 ॾींहंनि अंदरि जारी कई वेंदी। आख़िर इतला ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो ऐं न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।